इलेक्शन जो मौसम है, इलेक्शन की तरफ़ वञूं था, इतिहाद ठहनि था। चेयरमैन साहब चयो त हे महांगाई लीग है, नून लीग की तरफ़ ऐं PTI खे नक़ल थी करे इक़्तिदार में अचण जे लाइ, पर ईअं न थींदो। छा चओ था? ॾिसो, पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह जेको सियासत कई आवामी कई आहे, ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जहिड़ी सियासत मुंहिंजे ख़्याल में हिन वक़्तु कोई कोन पियो करे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जॾहिं तव्हांखे यादि हूंदो, जॾहिं नून लीग जी हुकूमत ऐं PTI धरणो हयो उते इस्लामाबाद में जेको पार्लियामेंट ते डी चौक ते, त उन में ॾिसो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो अहम रोल हो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी चाहे पई त जमहूरियत आहे त मुल्क आहे, जमहूरियत न आहे त मुल्क न आहे। ऐं जमहूरियत खे मज़बूत कंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻिते वधी, ऐं उहा सपोर्ट असां नून लीग खे कयोसीं। सपोर्ट छा, पार्लियामेंट खे सपोर्ट कयोसीं, जेको 73 जे आइन तहत असीं उनखे सपोर्ट कयोसीं। तो ओढ़े नमूने सां ॾिसो, हिन मुल्क में जेकी सियासत आहे, मां त चवां थो सियासत हिन मुल्क में जेकॾहिं करे त आसिफ अली ज़रदारी साहब करे, जेको सियासत जो बादशाह आहे, दुश्मन बि मञनि था। उन खां पोइ बिलावल भुट्टो जी सियासत हिकिड़ो आवाम अॼु बि उन सां प्यारु करे थो, चाहे कहिड़ो सूबे में वञे या काथे बि वञे तो प्यारु करे थो। बाक़ी जेके ॾिसो, हेॾी वॾी जेकी ब्लेंडर करणु वञनि पिया, जेको हिकिड़े खे आज़माए 3 दफ़ा आज़माए वरी बि अची उनखे अची लाथो अथनि। हिते मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं लाहिन आहे त बिलावल भुट्टो साहब जहिड़ो को लीडर कोन हुयो, ऐं उहो ई हिन सां मुक़ाबिलो करे सघे पियो। PTI जो हेॾो जेको आहे सो 9 मई खां पोइ जेको PTI ते ज़वालु आयो, PTI हुननि जा पंहिंजा करतूत आहे, हुननि जी पंहिंजी मिसकमेंटमेंट हुई, जेको पाकिस्तान जे ख़िलाफ़ु, आर्मी जे ख़िलाफ़ु, काइज़ आज़म जी हेॾी उन जे घर जे जेको जलाओ घेराव जेको थियो, इहो तमामु हिकिड़ो ख़तरनाक हुयो। ऐं हिननि हिकिड़ो चैलेंज कयो, इहो दुश्मन बि न करे, कोई अहिड़ो न करे जेको हिननि करे ॾेखारियो ऐं साबित करे ॾेखारियो। उन जे करे उहे माण्हू अॼु तकलीफ़ में आहिनि, जेल में आहिनि ऐं मुसीबत में आहिनि, ऐं जेल में वेही बि को ख़ुशि कोन्हनि, रोअनि पिया। ऐं ॾिसो, इहो ई जेल आसिफ अली ज़रदारी साहब 12 साल काटियो, ऐं जंहिंखे हाणे जेको हीअ आयो आहे, जेको जंहिंखे मिंथ मेड़ करे वठी आया आहिनि, उहो ई ॾिसो त जेल हिते बर्दाश्त करण जे बजाए 15 ॾींहं हलियो थो वञी लंडन वञे थो या ॿियनि मुल्कनि में वञे थो, ऐं हिते पंहिंजे मुल्क खे हू पंहिंजो मुल्क नथा सम्झनि। इलेक्शन अचे थी, अहिड़नि माण्हुनि खे लाथो थो वञे जेको मुल्क लाइ फ़ाइदेमंद न आहिनि। जीअं कोई फ़सुलु सुठो हुजे, ही उन लाइ न आहिनि। ही भली केतिरो बि कनि, पर मुंहिंजे ख़्याल में जेकी हिन वक़्तु जेकी पाकिस्तान पीपल्स पार्टी अक्सर सां ईंदी, सिंध में त को मुक़ाबिलो ई कोन्हे। केतिरा मुक़ाबिला, चाहे केरु बि हुजे, GDA हुजे, मुंहिंजे ख़्याल में GDA जो त वजूद ई कोन्हे, जमियत हुजे, मौलाना हुजे, या ॿियो कोई बि नून लीग हुजे, उन्हनि जो त सिंध में वजूद ई कोन्हे। सो कोई बि पाकिस्तान पीपल्स पार्टी सां मुंहिंजे ख़्याल में सिंध में त को मुक़ाबिलो ई कोन्हे। भली कंहिंखे MQM हुजे, उनखे वठी अचनि या ॿियनि खे वठी अचनि, कंहिंसां इतिहाद कनि, पर पाकिस्तान पीपल्स पार्टी में जेको आहे इन इतिहाद सां वॾो जेको आहे सो फ़ाइदो पहुचंदो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी चवंदी, ॾिसो न, मां थोरी देरि पहिरियों सोशल मीडिया ते ॾिसां पियो त जेको आहे सो न MQM जो वोट आहे पंजाब में, न नून लीग जो वोट आहे हिते कराचीअ में। तो उनखे मूंखे सम्झ में न आयो त हिननि जो इतिहाद कहिड़ी शइ ते आहे ऐं कहिड़ो छा आहे, त हिते नून लीग जो या ॿियनि जो कोई वजूद ई कोन्हे। सो इनशाला पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको आहे सो तमामु वॾी अक्सरियत सां, ऐं बिलावल भुट्टो जंहिंजो लीडर हुजे, ऐं शफ़क़त हुजे, आसिफ अली ज़रदारी साहब जी, मुंहिंजे ख़्याल में उनजो को मटे ई कोन्हे।